नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर आहे। सकरकाता पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी शहीद जान मोहम्मद मर जे घर पहुची विया। अव्हांखे ॿुधायूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी पारां शहीद जान मोहम्मद मर जे वारसनि सां ताज़ियत कई वई आहे। शहीद जान मोहम्मद मर जे वारसनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे केस बाबति आगाही ॾिनी वई। शहीद जान मोहम्मद मर जे क़ातिलनि खे बख़्श न कयो वेंदो, पीपी चेयरमैन चयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे वारसनि सां हमदर्दी जे इज़हार लाइ आया आहियूं। जल्द क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे अनस गांगरो। जी अनस, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, बीबी आसफा भुट्टो ज़रदारी, अगणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद नासिर हुसैन शाह, शर्जील इनाम मेमण, मेयर अरसलान शेख, ज़िले कौंसल चेयरमैन कुमेल हैदर शाह ऐं ॿिया पीपल्स पार्टी जी क़यादत जेका आहे सो शहीद जान मोहम्मद महर जे घर पहुची करे शहादत ते वारसनि सां ऐं साफ़िन सां ताज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बीबी आसफा शहीद जान मोहम्मद महर जे नियाणियुनि सां पिणु जेको आहे सो ॾुख वंडियो। उन मौक़े ते शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि पुरसाफ़िन पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे आगाही ॾिनी वई त हिकु महीनो गुज़रण जे बावजूदि शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। पुलिस हिकु भेरो बि कचे में न वई आहे। अदालत खे ॿुधायो वियो त अॻूणो SSP संगार मलिक केस खे ख़राब करे वियो आहे। उन तरफ़ां का बि जेका आहे सो जेके शकी माण्हू गिरफ़्तार कया विया उहे बि आज़ादु कया विया। उन मौक़े ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां ॼाण वरिती त केस में जेके जवाबदार आहिनि उहे कीअं छॾिया विया ऐं मुख्य जेके हुया उहे जेके सो गिरफ़्तार न आहिनि थिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल हर सूरत में गिरफ़्तार कया वेंदा। हुन उते मौजूदु SSP सकर इरफान समोगे पिणु हिदायतूं ॾिनियूं त क़ातिलनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वञे। संदसि चवणो हुयो त असांजे आख़िरी ॾियारे जे हुकूमत जे दौरान जान मोहम्मद खे क़तल कयो वियो। हाणे निगरान हुकूमत ऐं इदारनि खे घुर्जे त जान मोहम्मद केतिरो अहम हुयो जंहिंखे क़तल कयो वियो आहे, उनजा क़ातिल जेके आहिनि सो गिरफ़्तार थियणु घुरिजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चवणो हुयो त शहीद जान मोहम्मद महर सां हुनजो पंहिंजो तालुक़ बि हुयो। जॾहिं सखर ईंदो हुयो त हुन सां मुलाक़ात थींदी हुई ऐं जॾहिं प्रेस क्लब जो सदर हो त हुनजे दावत ते सखर प्रेस क्लब में आयो हुयो। संदसि चवणो हुयो त अॼु उनजे वारसनि सां संदसि शहादत ते तज़ियत करे असीं ॾुखारिया आहियूं ऐं साफ़ बिरादरीअ सां बि जेको आहे सो तज़ियत कयूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु मौजूदु जेको आहे सो ख़ातिरी कराए वई त हुन SSP सखर तोड़े निगरान हुकूमत खे बि जेको आहे सो मुतालबो रखियो आहे त जेके क़ातिल आहिनि उहे फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि ऐं वारसनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जेके मुख्य क़ातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारीअ लाइ फौरी तौर ते क़दम खयां वञनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरो।